अदा एक मिनट अदा तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हाँ हाँ जवार खान हिक न 10 पुछी। अदा छा तव्हांजी हैसियत हाणे उते वञी पइती आहे जो टके जहिड़ा माण्हू पाण सां गॾु खयो वेठा आहियो? न जवार खान कॾहिं कॾहिं वॾे शिकार लाइ पाण सां गॾु नंढा जानवर खणणा पवंदा आहिनि। वाह त पोइ उन्हनि खे पंहिंजी औकात में रखो, मथे ते न चाढ़ियो जो सुभाणे हो ॻिचे पवनि। मूंखे तुंहिंजी कावड़ सम्झ में अचे पई जवार खान। इहो तोतो तुंहिंजे पेरनि में न वियारिम न त मुंहिंजो रावल खान नालो न आहे। खोड़ ई नथो लॻे। अदा तव्हांखे त शिकार करण जो सही पतो ई न आहे। ॻाल्हि ॿुध जवार खान, आऊं तोखां उमिरि में वॾो आहियां। वॾे हुअण जे नाते तोखे हिकु सलाह थो ॾियां, तकड़ में अची अहिड़ो कमु न कजां जो सुभाणे मूंखे ई रुअणो पवे। जब्बार खान एतिरो कमज़ोर नाहे जो किथे शिकार थी तुंहिंजे अखियुनि जो ॻोड़ो बणिजे। कुछ करणो पवंदो। रावल खान आऊं तुंहिंजे अॻियां शर्मिंदो आहियां। न सोडा, जेको तूं सोची पियो उहो मुंहिंजे ज़हन में न आहे, पर हिकु ॻाल्हि त ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए? सोडा, छा कॾहिं कुत्ता मालिक खां मोह मोड़े मालिक ते भौंकंदा आहिनि? थी सघे थो रावल खान, पर मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन आई। यार मूं हिकु कुत्तो पालियो हो, शेरो, जेको मूंते हाणे बार बार भौंकी मालिक थियण जे चक्कर में आहे। त छा हाणे उन कुत्ते खे पुड़ी ॾिजे? शाबाश सोडा शाबाश। त तूं हाणे वञी उन कुत्ते खे मारण जी का तरकीब सोच। रावल खान सम्झ त हमरा हुओ ई कोन। हाँ सोडा, इहो कम तोखां सवाइ ॿियो केर बि नथो करे सघे। चङो ठीकु आहे रावल खान। कमदार हले फिटी अरे अरे भोतार मुखां त बाबल मुठरो कोन झलबो। मूंखे सभु ख़बर आहे कमदार, तो न खां वॾियूं वॾियूं भलाऊं झलियूं आहिनि। हले फिटी बाबल लॻे थो त हिन ग़रीब कमदार जो सिर विञाईंदा। कमदार इन जो तूं फिक्र न कर, वारे वारे सां सभु निशान डाहेबा। तोते जीता हूं। जवार खान, बाबा जवार खान थोरो तरस। अदा तरसण जो वक़्तु वियो लियो। तो जेके कुत्ता पालिया आहिनि उन्हनि खां कुझु बि कोन थींदो। बाक़ी अॼु ऐं दोदे जी भेण खणी अची साणनि हिके काणी कंदुसि। बेवकूफ़, जेको तूं कुझु करण वञी पियो न, इन जी तोखे का ख़बर नाहे त इन जो नतीजो छा निकिरंदो। मूंखे फ़क़ति एतिरी ख़बर आहे त मुंहिंजे भाउ रावल खान में मुड़ुस ई कोन्हे। हाणे ॾिसजां जवार खान जी जंग। जेकॾहिं हिन जूअ खे मूं बाहि सां न जलायो त मुंहिंजो नालो बि जवार खान न आहे, जवार खान। जवार खान, जवार खान, कमदार बाबा तूं उन पोयां वञ, ॾिस कॾहिं थो वञे। खबरदार हथ मथे खण। ही सभु छा आहे? तुंहिंजो मौत आहे शेरा। मुंहिंजी अखियुनि में पंहिंजो मौत ॾिस। न न
छोटा तू रावल खान जे टुकड़ जो उहो बदिलो नथो ॾेई सघी। इहो त तोखे ई सोचणु घुरिजे यार शेरा। रावल खान तोखे क़त्ल करण जो टास्क मूंखे ई ॾिनो आहे। मूंखे क़त्ल जो? हा तुंहिंजे क़त्ल जो। हले फिटी सोडा इहा ग़लती भुलिजी बि न कजे। रावल खान सच लियो खून लिकाइण लाइ असां सभिनि खे हिक ॿिए जा था क़त्ल थो करणु चाहे। छा मतिलब? इहो तोखे शेरो ॿुधाईंदो। सोडा मुंहिंजे पीठ ते रावल खान जे ॾोह जी लिकल क़बर आहे, पर अॼु हिन तोखे मुंहिंजे क़त्ल जो टास्क ॾेई मूंसां विसागती करे उहा क़बर खोले छॾी आहे। इन क़बर में हाणे फ़क़ति रावल खान जो लाश दफ़न थींदो। छा असुल किसो इहो ई आहे? सोडा असुल किसे खे हाणे ओरा में सोडा उन ॾींहुं जबार खान बि सोरठ जे हवाले सां तोखे विरगलायो। असल में जबार खान जी अखि सोरठ में आहे। हींअर बि जबार खान उनखे अगवा करण वियो आहे। हल तली उनखे बचायूं। ही मूं छा कयो? ही मूं छा कयो? दोदा तो वाकई सही चयो यार। अवां सभिनी जी गैरत लाइ वॾी गार आहियां, पर ही अॼु ही सोढो ये सभु गारियूं मिटाईंदो। हा सभु मिटाईंदो। जबार खान कुता अचां ई थो। कमदार ही वटि चाबी, पंजू ऐं साफ़ीअ खे साम्हूं वारे कमरे मां कढी थाणे ते मोकल। तेसी मां सोडे जो साथ ॾियां थो। सोडा तूं अकेलो न आहीं, आउं बि अचां थो। हले फिटी